मां ॾिठा पर मां जिब्रील जे अखे मोहम्मद करीम जहिड़ो हसीन ॾिठो ई नाहे। वाह जो पैगंबर रब खे प्यारो जो जे नबी प्यारो अथसि त गुलाम बि न अथसि। जन सिर ॾिना जान जॾहिं मको छॾे नबी मदीने आया हिजरत करे कंदे माने आख़िरी लफ़्ज़ थी हिजरत करे आया। हिकड़ी खुही आहे बीरे रूमा वारी जेका यहूदियुनि जे कब्ज़े में हुई। कंहिंजे कब्ज़े में? यहूदियुनि जे कब्ज़े में। नबीअ जा ग़ुलाम पाणी था भरणा वञनि। छा था भरणा वञनि? पाणी। सुबुह जा वयल देर मोकिल निमाज़ हलियूं पयूं वञनि। नबी से सहाबा खे गॾु कयो। आहे को कहाणो जेको खुही ख़रीद करे आख़िरी लफ़्ज़ थी जन्नत मां मोहम्मद रब खां वठी ॾींदोमांसि। उथी बीठो उस्मान गनी से तो जहिड़ो नबी चवे जन्नत वठी ॾींदोमांसि खुही मां ख़रीद कंदुमि। यहूदीअ खे जंहिंजे की ज़ुबान सां पैसा घुरे हिकिड़ो मां उस्मान अदा कंदुमि जान ॾियणी पई त जान बि ॾींदुसि पर मोहम्मद मुस्तफ़ा खे राज़ी। सुभान अल्लाह ते चओ। नज़र त कयो जान ॾियणी पई त जान बि ॾींदुसि मोहम्मद मुस्तफ़ा खे मां राज़ी कंदुसि। कुर्बानियूं कढुसि आहे तूं काथे चइनि ॾींहंनि जी हयाती आख़िरत तबाह न कर। वरी फरमायूं तकमारे जॾहिं उस्मान गनी ख़रीद करे आयो खुही साईं मां ख़रीद करे आयो साईं था चवनि रब तोखे सोनो बदिलो ॾींदो। उस्मान सोनो बदिलो तोखे रब ॾींदो। इहा खुही तुंहिंजी मिल्कियत आहे। उथी बीठो ऐलान के अल्लाह जा रसूल मुंहिंजी मिल्कियत न आहे। इहा को मां मोहम्मद जे ग़ुलाम न ग़ुलाम ॼाणनि जे लाइ वक़ुफ़ थो कयूं वञा। तूं केरु करे? वरी साईं चयो मस्जिद नबीअ जी दाले जी ज़रूरत आहे। को कहाणो जेको प्लाट ख़रीद करे जन्नत मां मोहम्मद वठी ॾींदो। उहो प्लाट बि उस्मान गनी ख़रीद। तूं वरी जुमे ते पेटी हलंदी आहे मस्जिद जी चंदे जी पोइ तूं कीअं ॾींदो आहे? गीदे मां हेतिरा पैसा कढंदो हज़ारनि खे बि ढेको ॾींदो 500 खे बि परे 100 खे बि 5 जो गड़ियल नोट जेको 2 टुकर खणो मसीद में मुला जे मुंहं में छो चढ़ियो थियो आहे? इहे लख मिटी थी वेंदई। नबी से फरमाईंदा पहिरें नंबर में ख़ैर मस्जिद जो नबी सचो आहे। सुभाणे अल्लाह सचो। माण्हू अलाए छा छा था ठाराइनि चओ हे कम मस्जिद जो ग़रीब कंदा। केरु कंदा? दीन आयो ई चओ ग़रीबनि में आहे। किताबनि में वाक़ियो थो अचे मां कंदे मस्जिद पई ठहे हिक जाइ ग़रीबत जो ज़मानो हो। माईअ ॾिठो अल्लाह जो घर थो ठहे कीअं मां हिसो वठां तके दीजे रब तुझो नालो आ घर में। ॾिठई त टे तोता पका हा जंहिंते भत जो देगड़ो रंधींदी 3 पटे मस्जिद में ॾिनई पाण कचे जा भितर खणी उन्हनि ते देगड़ो रंधींदी हुई। राति थी आ निंड में थी ॾिसे 3 मारियूं सोर जूं आहिनि इहे कंहिंजूं आहिनि चई टई तुंहिंजूं आहिनि जंहिंमें वणई घुमंदी वठी इहे तुंहिंजूं मायूं। अल्लाह जी हिते नज़र आ ओ दिल ते नज़र आ मारे कंदी जाए माईअ जे 3 टोटनि मां मस्जिद ठही त न वई इहे त आइरे में विया पर रब जी नज़र जो दिल ते। हिन खां मथे ॿियो ख़ैर कहिड़ो आहे? सोच नथो करे अखियूं नथो पढ़े घर कंदो आहे
अन्नल मसाजिद लिल्लाह, मस्जिदूं अल्लाह जे सजदे जूं जायूं थियूं केर ठहराइनि के इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह, उहे ठहराइनि जिन जो अल्लाह ते जिन जो आखिरत ते ईमान। सुभान अल्लाह जो घर तो कहिड़ो चयो आहे, जन्नत हिकु काथे वेठो आहे जो बिश्त जे बाग में वेठो आहे, बिश्त जे बाग में कमाए आ उहे भी त जवान आजन मस्जिदनि जे करे सिर ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जमात खे चई मां उहो गॾिजी हले जेको कफन साण खणे। हा हा न त ॿिए जी ज़रूरत मूंखे कान्हे, पर नारा बि हलंदा आहिनि उते हली क़ुरान पढ़णो आहे, क़ुरान पढ़णो आहे, न नारा लॻाइण क़ुरान पढ़णु। हा ख़लीफ़े चयो से न बड़ियो अंग्रेज, हा हा मारे छॾ, छा थो करे जे चइयूं तयारु कयूं अथई ॼाण मस्जिद शहीद थी वई। ताज महमूद अमरोटी जो रहमतुल्लाह अलैह चए निंदकना न आयूं, हा हमारे तक के असांजो उन रब जो नज़र जंहिंजो घर आहे जान कुर्बान कंदासीं पर मस्जिद जी सिर कढण बि हिनखे न ॾींदा। अंग्रेज चयो तो वटि छा आहे, असां वटि हथियार, तो वटि आहे छा? ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह चयो मां वटि नाने जो क़ुरान आहे। हे न मुड़ियो ख़लीफ़ल करीअ मोमो कढियो चई साईं हिते चइनी था अचनि मस्जिद शहीद करण। हिन दरिया मोमो कढी इहा आयत पढ़ी लहू अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। इहा जो आयत पढ़ी त अंग्रेज जे टेकनि जूं चइयूं टुटी पयूं। अंग्रेज चयो से मां आन मनी टोपी लाथनि खे मां बस कई कंहिंजे रब कंध भॻो थी त मोकल थो ॾियां हेठों पीलर निकिरनि मस्जिद पीलरनि ते बीठी हुजे वाह हेठों वढ़ो वञे अञा चङो आहे मस्जिद खीर सरफराज में बीठी थी जो ज़बान वलीअ जी समूरा चो ताक़त क़ुरान जी हुई। तूं हिन घर जो कमु न कराईंदे ख़ुदा ॿिया पैदा जो रब खे ताक़त कला पिया मिलनि जो ॻोठो आहे चकरनि उते जे मां वयसि 2-3 साल थिया नंढी मस्जिद जी हाणे जो वञा त मस्जिद उहा ठाही अथऊं जो उथल रूह न पियो थिए चवां त हाणे काॾे ॿिए हंधि वञा हिते बिश्त जे बाग में वेठो आहे। मौलाना चयो मां जो हीअ मस्जिद कीअं ठही के वेठे वेठे बस मूंखे अलाए छा थी वियो घर वेठो जल्दी उथी आयुमि मस्जिद में लाउड खोले पइजी त मस्जिद शहीद थी थिए जंहिंखे हिसो वठिणो आहे वठो के मर्दनि खे मायूं मारो सोन खणी आयूं ढोर जी दर ते बीहारियो अची मस्जिद ठही हाणे साले पट जे पासे ते वयुसि 2 साल 3 थिया अगर भी उतों गुज़र कयूं हिकु मस्जिद ॾिठमि वाह जो ठहियल टाइल्स लॻल मार्बल लॻल एॾी सींगारियल हुई मां जो हीअ कंहिं ठाराई आहे ते मां यार न ॻाल्हि हा उन मस्जिद ठाही आहे हा रब जेको कमु वठे के मुड़ुस मरी वियो अथसि हा हा ॿियो मां तो भला जे मुड़ुस बि मरी वियो हेॾो पैसो मस्जिद में के 8 जरेब केलनि जी ज़मीन अथसि उतां जेके पैसा मिलंदा अथसि उन मां अधु जेको कंदी आहे सौंस जो मस्जिद जे हवाले चौथी पती ज़मीन ते ख़र्च कंदी आहे चौथी पती पाण वटि रखंदी आहे जे उन मां बि के सफ़ी रहंदा आहिनि तालिब ईंदा जंदे वारा मिस्कीन उन्हनि खे बि ॾींदी आहे पेट गुज़ारो बि कंदी आहे इहा बि रब जे ज़ात जी जेको कमु अचे थी तूं न कर कमु तुंहिंजी मर्ज़ी ख़ुदा खे
ये घर प्यारा ये मस्जिदूं चाहिए दुनिया में जोड़ियूं उन जन जान पर जन्नत में तो